नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे संजोरे में ख़बर ॾींदा हलूं त संजोरे जे वरियामाणी हाउस ते हुरनि जे रूहानी पेशवा पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सरबराह सतें पीर पागारे पीर शाह मर्दान शाह जी 92 सालगिरह जी मुनासिबत सां हर साल जियां तक़रीब मुनक़द कई वे, जंहिंमें हुर जमात जे माण्हुनि, फंक्शनल लीग जे अॻुवान ऐं शहरियुनि समेत मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, कारोबारी, मज़हबी, अदबी, सहाफ़ी तंज़ीमनि जे अॻुवान वॾे तादाद में शिरकत कई है। सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी, फंक्शनल लीग ज़िले सांगड़ जे सदर नाना गुलाम दस्तगीर, राजड़ MPA खलीफ़ो वरियाम फ़कीर वरियामाणी, फंक्शनल लीग सांगड़ जा अॻुवान सदर ऐं अॻूणे MPA मोहम्मद बख्श ख़ासकेली, फंक्शनल लीग सिंध जे जॉइंट सेक्रेटरी वक़ार हुसैन जट, फ़कीर मोहम्मद इस्माइल मेहर खान मोहम्मद मंगरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीर साईं छठ धणी बादशाह हिकु अज़ीम सियासतदान हो, जंहिं पंहिंजे समूरी ज़िंदगी मुल्क ऐं पार्टी जी ख़िदमत कई है। संदसि दौर में किंगरी हाउस में सदाईं अवामी तोड़े सियासी माण्हुनि जा मेला मतल रहिया। संदसि मोहब्बत जो मिसाल इहो हो जो पूरो पाकिस्तान जा सियासतदान संदसि हाज़िरी लाइ किंगरी हाउस ते अची फैज़ ऐं दुआऊं वठंदा हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।